अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काज़ी में अली कार और यासिर अहमद हम स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तजियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, अॼु त छा केरु पीपल्स पार्टी जो CEC जो इजलास थियो, पाण उन ॾींहुं बि डिस्कस कयो त को तव्हां इहो ई चयो त भई कॾहिं का अहिड़ी का शइ अची वञे अचानक सां त उहा मूंखे मतिलबु इम्कान नज़र नथो अचे। हा, उन्हनि जो इहो आयो त भई असां चाहियूं था त मतिलबु गवर्नमेंट गॾु हले ऐं सभु कुझु थिए, पर हिकु महीने जो मोहलत ॾिनी वई आहे त जेको नून लीग खे ॾिठो वञे त नून लीग जेका एज़ अ पार्टनर जेका उहो कहिड़ा क़दम खणे थी या कहिड़ा क़दम नथी खणे। पर खैर मोहसिन नक़वी साहब मिलिया बिलावल साहब सां। मोहसिन नक़वी साहब चवनि था पिया त असांजा जेके कॉमन फ्रेंड आहिनि, जेके असांजा दोस्त आहिनि ॿिन्ही जा, उहे चाहिनि था त माना असां गॾु थी हलो, गवर्नमेंट गॾु थी हले। सो CEC जेको सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी पीपल्स पार्टी जी आहे, हुन महीने जे लाइ चयो त ॾिसूं त जेके पीपल्स पार्टी खे तहफ़ुज़ात आहिनि नवाज़ लीग खां, पंजाब हुकूमत खां शिकवा आहिनि, शिकायतूं आहिनि, ॾिसजे त महीने में हू छा हुनजी सदबाब करे थी नवाज़ लीग, त पोइ आईंदा जो लाहेमल ठाहिबो। हाणे महीने जो मतिलबु इहो थियो त हुननि हिकिड़ी काउंट डाउन शुरू कयो आहे पीपल्स पार्टी त असां महीने जो मतिलबु इहो त मथे नवंबर जी 19 तारीख़ 19 नवंबर ताईं। ज़ाहिर जॾहिं तव्हां कंहिंखे डेट ॾींदा आहियो त तव्हां हिकिड़े तरीक़े जो प्रेशर डेवलप कंदा आहियो त यार ओपन एंडेड न आहे त तव्हां जॾहिं दिलि कंदी तव्हां मसइलो हल कंदो, तव्हां असांखे। हाणे मसइला कहिड़ा आहिनि उहो त वरी हिकिड़ी अलॻि बहस आहे, क्लियर नथा थियनि, उहो हिकिड़ी अलॻि बहस आहे त उहो छा आहिनि मसइला। हाणे रुगो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे तहत पंजाब मदद करे न करे, हाणे इहो को हुकूमत छॾण जो सबबु मुंहिंजो न आहे ख़्याल त बणिबो, सबबु त ॿिया आहिनि। इहो चई करे CEC त थधी थी वई। अॼु मरियम नवाज़ साहिबा जेका गुफ़्तगू में बिना पीपल्स पार्टी, बिना सिंध हुकूमत जो नालो खणण जे वरी हिकिड़ी चूंडणी जेके चइजे, घणो बम्बार्टमेंट न कई पर चूंडणी वरी पाती आहे मरियम साहिबा, त दूसरे सूबों में ये सैलाब आता है तो 6 महीने रोते रहते हैं, चीखते रहते हैं, हमारी मदद करो, हमारी मदद करो। पर पंजाब ख़ुद मुख्तार आहे, हिकिड़ो हुनखे आहे सेल्फ हुनजी आहे रिस्पेक्ट आहे, पंहिंजी इज़त नफ़्स आहे त असीं इमदाद नथा घुरूं, असीं रड़ियूं नथा कयूं, असीं कमु कयूं था, ऐं असां करप्शन जा दरवाज़ा पंजाब बंदि करे छॾिया आहिनि। पर ज़ाहिर बोर्ड रीसेंट हिस्ट्री में माज़ी क़रीब में अगरि बोर्ड पाकिस्तान जेके ख़िते में आई आहे त उहो सिंध आहे। ज़ाहिर मरियम नवाज़ पंजाब जो या कंहिं ॿिए मुल्क जो हवालो कोन ॾेई रही हूंदी, चाइना जो, उहो ज़ाहिर मरियम नवाज़ सिंध जो हवालो ॾेई रही, पर नालो न खईं। त हिकिड़ी हल्की चूंडी वरी अॼु पाती आहे मरियम साहिबा बि, मुड़े कोन पई त जेके आहिनि ही तंज़ आहे न, चूंडी जेके सोली सिंधी में चइबो आहे, तो भाई ब्या सूबा वाला रड़ियूं करण शुरू करे छॾीनि था, चीखते रहते हैं कि जी इमदाद दो, हमने किसी से इमदाद नहीं मांगी एंड ऑल दैट, पुरानो नरेटिव जेको हुनजो आहे। पर पोइ मोहसिन नक़वी साहब बि अचनि था, ऐं दिलचस्प जेका ख़बर एटलीस्ट मीडिया में आउट थी आहे, उनमें दिलचस्प फ्रेज़ हिकिड़ो इस्तिलाह इस्तेमालु थिए थो। मोहसिन नक़वी टेक्निकली नवाज़ लीग जो आहे या न आहे? न आहे, इंडिपेंडेंट आहे। त मोहसिन नक़वी साहब हिकिड़ो इस्तिलाह इस्तेमालु थियो, हींअर मूं न्यूज़ में ॾिठो पिए त गॾियल दोस्त जेके आहिनि पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जा कॉमन फ्रेंड्स, उहे चाहिनि था त पार्टियुनि में टकराउ न थिए, गॾु थी हलूं, छाकाणि त पीपल्स पार्टी इन सिस्टम जो हिसो आहे। पीपल्स पार्टी निकिरी वई त पोइ सिस्टम न हलंदो। त छा मोहसिन नक़वी खे ख़दशो आहे त पीपल्स पार्टी सिस्टम छॾे वञे पई, जो हू एतिरी अॻिते जी ॻाल्हि करे पियो त पीपल्स पार्टी छॾे वई त सिस्टम न हलंदो। ॿी ॻाल्हि इहा गॾियल दोस्त केरु आहिनि, ही ॾिसो, कतर, दोहा या सऊदी अरब या चाइना त नथा थी सघनि न, हिते इंटरनेशनल मामिलो त न आहे। नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी जा गॾियल दोस्त केरु थी सघनि था? पर MQ पाण बि नाराज़ आहे, ॼाण को धमाको करे। सो गॾियल दोस्त केरु आहिनि जिन्हनि जो, ऐं मोहसिन नक़वी उन्हनि गॾियल दोस्तनि जो पैगाम खणी पहुतो आहे पीपल्स पार्टी जे बिलावल भुट्टो ज़रदारी वटि, त बाबा गॾियल दोस्त इहे चवनि पिया जो न्यापो आहे त बाबा तव्हां ठहो पाण में ऐं न कयो, हिक ॿिए सां ॾफेर न विझो। त ज़ाहिर आहे हाणे त ॿार बि सम्झी सघे थो त गॾियल दोस्त मतिलबु हू रेफरेंस इस्टाब्लिशमेंट के आहे, सघारी धुरियनि के आहे, इस्टाब्लिशमेंट के आहे, त हू नथा चाहिनि।
त मूं ही जॾहिं ख़बर ॾिठी त मां हैरान थियसि त अगरि छा मतिलबु 99% हुनजो इशारो इस्टाब्लिशमेंट ॾे आहे। ॿियो कहिड़ो गॾियल दोस्तनि जी ॻाल्हि थिए पई इन हाइब्रिड सिस्टम में जेके दोस्त गॾु आहिनि हुनमें नवाज़ लीग, पीपल्स पार्टी ऐं इस्टाब्लिशमेंट ज़ाहिर हाइब्रिड सिस्टम आहे। त अगरि गॾियल दोस्त दिलचस्पी वठनि पिया त ही पाण में तालुकात हिननि जा ख़राब न थियनि त हुन मोहसिन नक़वी खे मोकिलण जी कहिड़ी ज़रूरत हुई ऐं मोहसिन नक़वी खे चलो मोकिलियूं बि त मीडिया में ॾियण जी कहिड़ी ज़रूरत आहे। हू त उहो ई व्हाट्सएप ते मैसेज ते हा ऐं हुननि वटि ॿिया तरीक़ा आहिनि करण जा त पोइ एतिरो मीडिया में हिन खे छो मोहसिन नक़वी जी मुलाक़ात खे ॾेखारियो। हलो मोहसिन नक़वी जे ई मार्फत चलो हिकिड़े मिंट लाइ मञी वठां त ॿियो को विच में न पियो पोइ के ॿिए जो जे ज़रिए यानी सिधी रीत इस्टाब्लिशमेंट सिधी रीत न्यापो न कयो छो न कयो। मुलाक़ातूं थींदियूं हूंदियूं सो लेकिन हिन खे मीडिया में बि आंदो वियो आहे ऐं मामिलो संजीदा आहे जो हुनखे मीडिया में बि रखियो वञे पियो ऐं चयो। सो हाणे गॾियल दोस्तनि जी सर आऊं पोइ हिन में ॻाल्हि में क्लियर आहियां जेको हमेशह चवां थो अगरि गॾियल दोस्त नथा चाहिनि गॾियल दोस्त में सभु दोस्त दोस्तनि जे अंदरि बि त पोइ मामलात त अगरि गॾियल दोस्त चाहिनि था त ही पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जो ठाह बरक़रार रहे ऐं को सूरत नथो ॾिसां त ही ठाह बरक़रार न रहंदो। पर जेके शयूं पचनि पियूं जीअं हिकिड़ी कंहिं बेबुनियाद शयुनि ते झेड़ा थियनि पिया ओचितो ओचितो मौलाना फज़ल रहमान साहिबु नाराज़ थिए पियो ओचितो ओचितो खोड़ शयूं पॉपअप थियनि पियूं त शायदि किथे गॾियल दोस्तनि जे में बि को शायदि एतिरा एतिरी जेका आहे संजीदगी न आहे चवनि पिया ठीकु आहे ठही वञे त ॿियो कुझु हल कढी वठंदासीं। अच्छा उहो ई मुंहिंजो सुवाल बि अचे पर अगरि मतिलबु जितां बि पॉइंट रेज़ कई त इफ़ हिकिड़ो अंडरस्टूड फॉर्मूलो हुयो बिटवीन द पीपल्स पार्टी बिटवीन PMLN एंड ऑब्वियसली बिटवीन एस्टेब्लिशमेंट त भई गॾु हलंदासीं त ऑब्वियसली टैकल करे हलंदासीं। हाणे जॾहिं वजह बि बेसिक मुद्दो सम्झ में नथो अचे फ्रंट ते को अहिड़ो बेसिक मुद्दो आहे कोन त बिटवीन की गवर्नमेंट्स टुटी पवनि त पोइ त ज़ाहिर आहे जेको ही मीडिया में ख़बर बि आउट थी थिए इट मीन्स लाइक के ऐं बिलावल साहब सां ख़ासि मिलणु ज़रदारी साहब कुड मेक अ बेटर डिसीजन न उहो थींदो आहे। ज़रदारी साहब जो ही स्ट्रैटेजी रही आहे हू पोयां मामलात खे ॻाल्हाईंदा आहिनि तय करे वठंदा आहिनि हिकिड़ी बेसिक ॻाल्हियुनि कंदा आहिनि बट हू पंहिंजे पुट खे बि ज़ाहिर हू चेयरमैन आहे पार्टी जो बिलावल त हुनखे बि हू ड्यू प्रोटोकॉल ते ॾियारे थो न त भई हुनखे बि वञी कन्विंस कयो पोइ इहा ख़ातिरी ॾींदो हूंदो किथे त न किथे मसइलो हल थी वेंदो पर तव्हां इहो कयो सिर्फ़ु मूं वटि अचणु काफ़ी न आहे पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी आहे त उहो त ठीकु आहे उहो हिकिड़ो प्रोटोकॉल ॾियारे थो पुट खे लेकिन मूंखे इहा सम्झ न पई अचे त जेका तव्हां ॻाल्हि कई त जेका मूं बि कयां पियो तव्हां बि कयो पिया त को एज सच पीपल्स पार्टी नवाज़ लीग में को नज़रियाती इख़्तिलाफ़ त सम्झ नथा अचनि को मुफ़ादात जो टकराव बि ज़ाहिरी तरह नज़र नथो अचे छाकाणि त शहबाज शरीफ़ कुर्सी छॾे किथे पियो जो इहो झोड़ो शुरू थी वियो आहे त मरियम नवाज़ प्राइम मिनिस्टर थींदी या बिलावल भुट्टो ज़रदारी थींदी मूंखे त को सूरत नज़र नथी अचे जो शहबाज शरीफ़ साहब खे को रिप्लेसमेंट जी किथे सोच हुजे ऐं त नज़र ई नथो अचे त पोइ आख़िर जॾहिं मुफ़ादात जो बि टकराव न आहे को नज़रियाती इशू बि न आहे त पोइ इशू छा आहे त पोइ इशू इहो ई लॻे थो त वरी फिरी घिरी मुंहिंजी सुई अची अटके थी त नवाज़ शरीफ़ साहिबु छा पियो सोचे एग्ज़ैक्टली जेतोणीकि हुननि कल्ह बयानु ॾिनो हू इंडिया पाकिस्तान ते असां हुननि जो जहाज़ किराए त उन ॻाल्हि खे 5-6 महीना थी विया बचियूं पाकिस्तान खां मथे असांखे कोई कोन्हे मूंखे सम्झ न आयो त हीउ हुबुल वतनी जो पैगाम नवाज़ शरीफ़ साहिब जी तरफ़ां अॼोके अख़बार में छपियल आहे यानी कल्ह हुननि प्रेस रिलीज़ जारी कई हूंदी शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात खां पोइ ठीकु आहे त छा मतिलबु छो एतिरे अरसे वेठे ॾिसो को 14 अगस्त जो ॾींहुं हुजे को ॿियो ॾींहुं हुजे ही 19 अक्टूबर ते मियां नवाज़ शरीफ़ साहिबु एतिरी हुबुल वतनी जो बयानु छो जारी कयो आहे त पाकिस्तान असांजी रेड लाइन आहे असां जेको आहे हुननि खे हारायो हींअर ताज़ो जेका मई में हुननि जा जहाज़ किराया मूंखे को रेलेवेंस सम्झ न आई मे बी ईअं हुजे त मतिलबु नवाज़ शरीफ़ साहिबु छा पियो सोचे ऐं हू शयुनि खे कीअं पियो मैनेज करे
ऐं कहिड़ी शइ ते हुनजी सुई अटकियल आहे मियाँ साहिब जी जेका कबू ॿिए पासे मंज़ूर न पई थिए अलाए को नोटिफिकेशन आयल आहे छा आहे मूंखे ख़बर न आहे अलाए इहो आहे अलाए को ॿियो आहे इहा बि न ख़बर पए थी न छो जो पीपल्स पार्टी जहिड़े नमूने अगरि महीने जो स्ट्रेच ॾिए थी त पोइ त इहो त एंड ऑफ नवंबर जी कहाणी थी हली वञे ॾिसो उहे End of November जेके तो सियासी पंडित या नजूमी जेके सियासी नजूमी आहिनि ऐं जेके उहे बि नजूमी Yes, yes. आहिनि जेके उहे कंदा आहिनि Astrology, फाल कढंदा आहिनि एस्ट्रोलॉजी हू बि चवनि था न पाकिस्तान में को नवंबर जे आख़िर या डिसंबर में को वॾो इक़्तिदारी भूचाल अचिणो आहे ख़ैर आउं त ही सभु शयूं पोइ उते किथे नज़र अचनि थियूं त शायदि कंहिं वॾे फाइनल क्लाइमेक्स जे सीन लाइ जीअं सेट लॻंदो आहे स्टेज ते जी हा जी हा त हुनजे लाइ तयारी थिए पई प्रॉप्स लॻाए पिया वञनि हिते हीअं थींदो हिते हीअ एक्टर ईंदो हिते हीअं थींदो अलाए ईअं थी सघे थो थी रहियो हुजे ईअं थी बि सघे थो जीअं 26 नवंबर जो अमेंडमेंट जो केस हले थो पियो ॾाढो इंट्रस्टिंग केस हले थो पियो पर हले थो पियो अञा ताईं माना डिसाइड नथो थिए जज साहब पाण बि चवनि था पिया त हेतिरा ॾींहं थी विया आहिनि अगरि कोर्ट 10 ॾींहंनि खां वेठो इहो थी ॿुधे त भाउ फुल कोर्ट ठाहिणी आहे न ठाहिणी आहे त पोइ हे केस छा 6 महीना हलाइणो आहे छा न इहो केस ॿुधण लाइ साल लॻाए छॾियो असांजे कॉन्स्टिट्यूशनल बेंच त 10 ॾींहं त इहो ॿुधण में लॻाईंदी न घटि में घटि 10-15 ॾींहं ॾिसो अॼु हिन 26 तरमीम ते बि दिलचस्प मूं सॼो कोन ॿुधी सघियसि जेको नवाज़ शरीफ़ जो अॻूणो वकील साहिबु आहे अकरम शेख साहिब नवाज़ शरीफ़ जो वकील आहे ॾाढा क्लोज़ आहिनि रिझाब आहिनि पाण में सॼो केस जहाज़ तयारु सभु केस आहिनि अकरम शेख विढ़िया त अकरम शेख साहिबु चए थो हाणे नवाज़ शरीफ़ जो वेझो वकील आहे वकील हूंदा आहिनि लेकिन आउं नथो चाहियां नवाज़ शरीफ़ जी ही ज़हन पिया चवनि लेकिन दिलचस्प ॻाल्हि आहे त नवाज़ शरीफ़ साहिब जा वेझा वकील अॼु सुप्रीम कोर्ट में चवनि था त भई ॻाल्हि मुख़्तसर ई आहे त जेका इलेक्शन थी 8 फरवरी ते 2024 में गुज़िरियल साल उन जी स्क्रूटनी थियण वारी हुई त उहे इलेक्शन जाइज़ हुआ या नाजाइज़ हुआ यानी सुप्रीम कोर्ट में किथे उन तव्हां यादि आहे न त इहो ॻाल्हियूं हलियूं पिए त हू जज ईंदो ॿियो मसूर अली शाह साहिबु ऐं हू शायदि हिन स्क्रूटनी करे त ही फेयर इलेक्शन थिया आहिनि इहे ॻाल्हियूं हलंदियूं हुन ज़माने त अकरम शेख साहिबु अॼु सुप्रीम कोर्ट जे जजनि जे साम्हूं चए पियो त ॻाल्हि मुख़्तसर ई आहे कहाणी हिन जी त हू इलेक्शन थिया उनजी स्क्रूटनी थियणी उनजी जांच पड़ताल थियणी उनखे रोकण लाइ 26 आईनी तरमीम खणी आया आहिनि त मतिलबु हुन सॼी यानी समुंदर खे कूज़े में बंदि करण वारी ॻाल्हि त हिकिड़े नुक़्ते में तंहिंजे करे ही तरमीम आई आहे हाणे इन खे फुल कोर्ट ॿुधी सघे थी तव्हां ॿुधी नथा सघो हाणे नवाज़ शरीफ़ जो वेझो वकील कंसिडर थींदा नथो या नवाज़ शरीफ़ जो माण्हू आहे या मुलाज़िम आहे पहिरियां ख़बरूं हलियूं पिए त नवाज़ शरीफ़ साहिबु लेकिन चलो ख़बरूं छा बि हलियूं ज़ाहिर आहे उहे इंडिपेंडेंट वकील आहिनि उहे अची चवनि था त फुल कोर्ट ठहणु खपे त माना छा 26 अगरि फुल कोर्ट लॻी त अक्सर जेके लीगल माइंडेड माण्हू आहिनि कानूनी माहिरनि जो ख़्यालु आहे त शायदि ई पोइ 26 आईनी तरमीम बरक़रार रही सघे ऐं 26 आईनी तरमीम जेका आहे अगरि उहा बि उॾामी वञे थी पोइ त समझ रहे न बात कहाँ जाएगी जी हा नवी वक़्त ताईं कश्मीर मां जी तईं साहिबु छा चवणु चाहींदा साईं मुंहिंजा ॿ सवाल आहिनि हिकु त जेको मुल्क में महांगाई जो तूफ़ान आयो आहे खंड हुजे टमाटर हुजे सब्जी हुजे हर शइ महांगी थी वई आहे ॿियो अॼु पीपल्स पार्टी सिंध जे तर्जुमान वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो आहे त कणिक जो अघु इमदादी अघु 4500 रुपया कयो वञे मां 2 साल अॻु माना तव्हांजे प्रोग्राम में लिखा साहिब जे प्रोग्राम में सवाल कयो जॾहिं 4000 जो ऐलान कयो त अटो बाबा महांगो थी वेंदो 150 रुपए किलो हाणे जेकॾहिं 4200 रुपया माना मुक़ररु करनि था अटो 200 रुपया किलो थी वेंदो ग़रीब माण्हू त पोइ सड़कनि ते अची वेंदा अघु हुननि जो पेट पूरो नथो थिए त सिंध हुकूमत खे वफ़ाक़ी हुकूमत खे इन ते सोचणु घुरिजे कणिक जेतिरी सस्ती ॿारनि खे मुतबादिल तौरु उन्हनि जो मदद करनि इहो तरीक़ो न आहे त 4200 रुपया इमदादी अघु हुजे ऐं अटो 200 रुपया किलो थी वञे महिरबानी साईं पहिरियों सवाल तव्हां चओ हा पहिरीं ॻाल्हि साईं सम्झाए पियो जेतिरो एतिरो जुमिलो ॿुधो त महांगाई थी वई आहे
महांगाई जो त आलम इहो आहे टमाटा हा जेके आहिनि उहे मुर्गी खां वधीक महांगा थी विया यस यस 600 या 700 रुपया किलो पिया विकामजनि 600 किसे 700 किसे 600-700 रुपया किलो टमाटो त माना मुर्गी बि एतिरी जी आहे मुर्गी सस्ती 450 450-500 जी त मूं में टमाटा मुर्गी खां महांगा थी विया कंहिं ज़माने चइबो भई ग़रीब माण्हू आहे मानी सां जेका टमाटनि जी चटणी खाई वठंदो आहे टमाटनि जी चटणी न सही ग़रीब माण्हू आहे मुर्गी खाई वठंदो टमाटा नथो खाई सघे ऐं इहा ई टमाटनि जो फसल यस पोएं साल मुफ्त में भी माण्हुनि वीचारनि आबादगारनि मुफ़्त में ॾिना हुननि आख़िर में उहो जेको लेबर पटींदी आहे इहो जेको उनखे खीसे मां पैसा भरियऊं हा पाण भरियूं त यार हीउ रुॻो असांखे ज़मीन आजी करे ॾियो दिस इहो आउं चवंदो आहियां त जॾहिं मार्केट रेगुलेटेड न हूंदी आहे न हीअ हिकिड़े नौसरबाज़नि जे हवाले हूंदी आहे या हिकिड़ी सरकारी हिकिड़ी मिसमैनेजमेंट हूंदी आहे या मिडलमैन्स हिन खे ऑपरेट करे रहिया हूंदा आहिनि को रेगुलेशन न हूंदी आहे त या टमाटो 700 रुपया या टमाटो जेको मुफ़्त हा मन नेगेटिव हाँ नेगेटिव में यानी मनफ़ी हलियो हा हुयो पंहिंजो या 700-600 रुपया यानी त उहा जेकी ॻाल्हि आहे उहा रोई पिटका ॿधी पाण वेठा आहियूं त बाबा मार्केट खे रेगुलेट कयो हाणे वरी ॾिसो हीअ जेका ॿी ॻाल्हि साईं कई हुन खां पहिरीं अचूं था हाणे इहे सारियुनि जो बि ईअं सूरत हाल आहे यस हाणे सारी जेको आहे माण्हू कॾहिं किथे हड़ताल पिया कनि किथे लाड़ में उत्तर में सॼे सिंध में माण्हू हड़तालूं मुज़ाहिरा आबादगार इहो ई करे सघनि था ॿियो छा था करे सघनि पर नेक्स्ट ईयर न कंदा अगरि पोखी न कंदा पर पोखी न कंदा त छा कंदा कुझु जेको राइस बेल्ट आहे हुनमें ॿियो कुझु थिए ई कोन थो त आख़िर हिननि जी अगरि तव्हां सार न लहंदो हिननि वटि अगरि पैसा न ईंदा आबादगारनि जे हथ में त हू मार्केट में वञी ख़रीदारी किथां कंदा ऐं मार्केट मां ख़रीदारी न कंदा पैसे जी रोटेशन ख़तमु थींदी त तव्हां गुज़र सिर्फ़ु आबादगारनि जो नुक़सानु त नथो थिए हीअ त सॼी इकॉनमी जो नुक़सानु थो थिए ऐं चंद जेके विच में मिडलमैन्स हूंदा उहो कमाइनि पिया हाणे इहो साॻियो हशर मुंहिंजे ख़्याल शुगर केन सां थींदो पर उनखां अॻु हीअ कणिक वारी जेका ॻाल्हि साईं कई हाणे सरकार जेका आहे फेडरल गवर्नमेंट हुन 3500 रुपया रेट कयो आहे हाणे अवल त हीअ रेट कंपल्शन केतिरी आहे कंपल्सरी केतिरो आहे यस न आहे को अहिड़ी का ॻाल्हि न आहे त माना हीअ सरकार त मुंहिंजे ख़्याल सरकार ख़रीद कंदी छा न छो जो इहो पाण बि चयो अथऊं त IMF जे ज़रिए न इन्फोर्स त कोई बि नथो कराए सघे बसि उहो रेट मुक़ररु कयो अथऊं एज़ एन लाइक मार्केट रेगुलेशन लाइ इन्फोर्स कराइणु ॾुखियो आहे छो जो IMF जी रिक्वायरमेंट पहिरीं त सरकार वठंदी हुई न यस फूड डिपार्टमेंट ख़रीद कंदो हो न माण्हुनि खां हाणे उहो त न कंदो न मुंहिंजो ख़्याल आहे या कंदो न मुंहिंजे ख़्याल सां न हा फूड सिक्योरिटी लाइ कुझु पाण वटि रखंदा उहो मुंहिंजे ख़्याल सां कंदा उहो बारदाने वारो धंधो त कोन थींदो न पोएं साल त कोन थियो पर आबादगारनि जो चवणो आहे त असीं वधायो ऐं सिंध सरकार बि चए थी न 4200 रुपया कयो हाणे हिते थईम साहिब जी ॻाल्हि ही कैश 22 आहे न अगरि आबादगारनि खे वधाए नथा ॾियनि त हुननि जी पूरत नथी थिए पर अगरि कणिक विकामबी 4200 रुपये में त पोइ मार्केट में अटो सस्तो कीअं ईंदो यस ऑब्वियसली ही कैश 22 आहे न अगरि तव्हां आबादगारनि खे सहूलियत ॾियो था त माण्हू आम जेको अटो जंहिं वटि पंहिंजो अटो न आहे पंहिंजी कणिक न आहे जेको अक्सरियत आहे ज़ाहिर आहे पंहिंजी अॼुकल्ह त नंढो आबादगार बि पाण वटि कणिक नथो रखे विकिणी छॾे थो बाज़ार मां अटो वठे थो त पोइ हुनखे ॻाल्हि त हुन लाइ साॻी थी वेंदी हू कणिक ते वधीक पैसा वठंदो या अटे ते वधीक पैसा भरे ॾींदो पर इन लाइ हिनखे सब्सिडाइज़ कयो वेंदो त सरकार कुझु हुन में पंहिंजो हिसो विझंदी सो इहो वाक़ई में हिकिड़ी ट्रिकी सिचुएशन थईम साहिब जेको चए पियो आहे त ट्रिकी सिचुएशन कॉलर सां मीरजा सरपुर नंढा मोहन मां जी ठाकुर साहब छा चवणु चाहींदा अगरि तव्हांखे यासिर सलाम हुजे ऐं कारी साहिब खे सलाम हुजे कारी साहिब हीअ तव्हां मौज़ू शुरूआति कई बिल्कुलु असीं तव्हां सां मुतफ़िक़ आहियूं हीअ जेके गलील दोस्त आहिनि इन्हनि जी मर्ज़ी खां सवाइ न को ही विढ़ंदा पाण में न को ठहंदा पाण में जेकॾहिं हुननि खे विड़ाइणो हूंदो त पोइ कोन ठहंदा छा बि थी पोइ जीअं कुकड़नि खे छॾंदा आहिनि न पोइ निंड कंदा त हुननि खे जेकॾहिं नाहे विड़ाइणो छा बि थी पवे ही पाण ट्रक जी बत्ती जे पोयां पिया हलाइनि ऐं नवाज़ शरीफ़ जी तव्हां ॻाल्हि कई नवाज़ शरीफ़ त पंहिंजा सभु बयान विञाए चुको आहे साईं हुनजी पार्टी खे वॾा डेंट पइजी विया आहिनि
रुगो शहबाज शरीफ जेकॾहिं इन सिस्टम खे ॾिया त अञा बचा हुजे बाबा ठीकु आहे। हाणे हुन पंहिंजी धीउ जेका आहे इन सिस्टम जे हवाले कई आहे, हाणे हू बयानिया किथे हलंदा, वोट को इज़त दो ऐं एंटी एस्टेब्लिशमेंट बयानियूं नवाज़ शरीफ किथे ऐं बीमार माण्हू आहे 70-80 साल जो आहे। त मुंहिंजो त हिकिड़ो थोरो नंढो सुवाल इहो वहे त पंहिंजे खिते में हमेशह मोरोसी सियासत ई रहे पई, पाकिस्तान हुजे, इंडिया हुजे, श्रीलंका हुजे, इन खते में इहो किथे इमरान ख़ान इन में त मार कोन खाई वेंदो वीचारो, त जेकॾहिं उनजी मोरोसी सियासत आहे कोन, उनजो को पोयां वाली वारस बि कोन्हे भेणनि खां सवाइ, त किथे उहो हिनखे इन हिसाब सां ख़तमु करे ऐं इन सियासत ख़तमु कोन थी वेंदी आहे। इन जवाबु न महिरबानी साईं। तव्हांजे साईं आवाज़ अचे थो? साहिब ॾिसो, मोरसी सियासत ख़तमु थी वेंदी आहे त इमरान शायदि इहो चवणु चाहिनि पिया त इमरान खां पोइ केरु कंदो? ज़ाहिर पोइ हाणे आऊं त कीअं साईं मुनासिबु न थींदो पाण कंहिंजी, ज़ाहिर इमरान जा चाहींदड़ बि आहिनि, उनखे सपोर्ट कंदड़ आहिनि, मुंहिंजे लाइ मुनासिबु न थींदो त उन ॻाल्हि जी अॻु थी कयां। पर थींदो आहे साईं, माण्हू हयात बि हूंदा आहिनि। मिसाल ही बाचा ख़ान फैमिली आहे, वली ख़ान वारा ही सभु, हाणे कहिड़ी को घणी सपोर्ट न आहे, त ईअं फैमिलीज़ मतिलबु हाणे लंडन वारे जी बि कोई कोन्हे, इहो थींदो आहे। आई कांट से साईं, इन त मूंखां कमेंट मुनासिबु न थींदो मीर साहिबु आऊं कमेंट कयां। ठीकु आहे, कॉलर सां अकील अहमद शिकारपुर मां। जी अकील साहिबु, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। जी साईं। सर असांजो सर अली काजी साहब सवाल आहे त हाणे मसलन असांजो चीफ ऑफ आर्मी स्टाफ जो मुदत पूरी थींदी, माना 40-42 ॾींहं तक़रीबन आहिनि, छा पीपल्स पार्टी या नवाज़ लीग जेके हिन वक़्तु पावर में आहिनि, छा इन खे कुझु एक्सटेंशन ॾेई सघनि था या को नओं आर्मी चीफ अची सघे थो? इन जे बारे में अली काजी साहब छा ॿुधाईंदो, थोरो रोशनी विझनि। ठीकु साईं। ठाकुर साहब हिकु ॿी ॻाल्हि कई, नवाज़ शरीफ़ साहब जे चई साईं चवनि था को बयानियो न आहे बचो, बीमार आहिनि, हाणे छा था करे सघनि? न आऊं नथो सम्झां मीर साहिबु, सियासतदान जेको आहे उहो कॾहिं बि रिटायर त थींदो कोन्हे, ऐं आऊं अञा बि सम्झां थो त हू कुझु शयुनि में जेके इम्पॉर्टेंट शयूं आहिनि उन ते ॾोरियूं हिलाए पियो। हू माठ ज़रूरु आहे, पर ईअं न आहे त हू ॻाल्हाए नथो सघे या ॻाल्हाए न रहियो हूंदो, उहो आवाज़ु तव्हांखे मूंखे नथो ॿुधण में अचे। आऊं सम्झां थो त हू अञा बि को रोल प्ले करे रहियो आहे, ऐं हीअ जेके डिफरेंसिस आहिनि हिन में हथु न त आंगुर अथसि मियां साहिब जी आहे। साईं अकील साहिबु हाणे ॾिसो, टेक्निकली त जेको चीफ जो मुद्दो आहे आइनी तरह एक्ट जे तहत कानूनी तरह हाणे 5 साल थी वियो आहे, 5 साल करे छॾियो त हाणे हिन में कीअं तव्हां चओ था मुद्दो ख़तमु थिए पियो? मुद्दो त अञा 2 साल ॿियो हलंदो, केतिरो हलंदो? हा, बसि असांजे कुझु माण्हुनि जो इहो तबसरो आहे न त बिफोर द एक्ट अपॉइंटमेंट थियल आहे, एक्ट बाद में आयो आहे। हा, पर हाणे इहो त पोइ कोर्टनि वोटनि में अगरि केरु वियो त वियो, न त सिंपल ॻाल्हि आहे त हुनजी जेको पोज़ीशन आहे, हुन टेन्योर पोस्टिंग हूंदी, पहिरीं 3 सालनि जी आर्मी चीफ जी हूंदी, हाणे वधी करे 5 साल थियल आहे, त ज़ाहिर विथ इमीडिएट इफेक्ट हूंदी त जेको माण्हू वेठो आहे कुर्सी ते हुनजी पोस्ट एक्सटेंड थी वेंदी आहे। हाणे दिस इज़ लीगल थिंग, आउं हुन ते अकील साहिबु आउं लीगल एक्सपर्ट न आहियां हिन ते। कॉलर बशीर अहमद कलवट, पनो अकील मां। जी कलवट साहब, छा चवणु चाहींदा? अली साहब सवाल वालेकुम सलाम साईं। सर असांजो सवाल इहो हुयो त जेके हिन वक़्तु जी साईं निज़ाम हले पियो जेको आहे, हाणे इहो त सर सरासर माना ईअं आहे त असां जेके ग़रीब तबिको आहे हेठि लुटिजे पियो जी। हेठि टमाटर जो हिकिड़ो मामूली मसइलो आहे, पर तव्हां ॾिसो वरी साईं तव्हांजो आवाज़ हुन में इस्तेमालु थींदियूं, उन जो जेको आहे माना रेट ई न आहे। ऐं जेके ज़मीनदार थो ॾिए पियो, मिसाल जीअं हाणे कणिक आहे, साड़ियूं आहिनि या फुटी आहे, ऐं विच में जेकी माफ़िया वेठी आहे उहा छा थी करे त उन खे रेट गवर्नमेंट जो अनाउंस रेट खां बि घटि मिले थो पियो। त छा अगरि इन जे लाइ को मैकेनिज़म आहे या कोई जेके असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि, इहे त जस्ट सिर्फ़ु पंहिंजनि खीसनि भरण जे लाइ वेठा आहिनि, ऐं तव्हां गवर्नमेंट जी जेकी बि शइ इस्तेमालु कनि था, रोड ठाहिनि था, ॿियूं शयूं कनि था, उन में बि कमीशन सिस्टम आहे। ग़रीब असांजो जेको आहे तबिको उहो सफ़ा परेशान थिए थो पियो। तव्हां हेठी लेवल ते जेकॾहिं ईंदो, फार्मल लेवल ते हिन ते ईंदो त काफ़ी सारा अहिड़ा तव्हांखे माण्हू मिलंदा जेके वीचारा ॾींहुं गुज़र सफ़र हुनजो ख़राबु लॻो पियो आहे। जी ठीकु साईं। ॿियो बि कॉलर इकराम ख़ासकली मातली मां। जी ख़ासकली साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम मुजफ्फर भाउ। जी साईं
वालेकुम सलाम। जी 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 कारी साहब का सर कारी साहब जो पहिरियों मूं तजज़ियो ॿुधो पे वरी बि कारी साहब खां उहा ई ॻाल्हि साॻियो ई सम्झणु चाहींदुसि त भई अहिड़ो को वॾो मसइलो बि कोन पियो ॾिसण में अचे, तज़ाद जो मफ़ाद बि न आहे, पोइ ही छो पाण में हिते अची आमा सामा थिया आहिनि। छाकाणि त पीपुल्स पार्टी खे सॼी अंदर जी ख़बर आहे त अंदर छा थी रहियो आहे, ऐं ईअं ई मौलाना फज़लुर रहमान खे बि अंदर जी ख़बर आहे त ही हिननि ॿिन्ही अंदर पार्टी जे अंदर छा पियो थिए, तॾहिं ही हलचल अंदर पैदा थी वई आहे। त हिकिड़ो त इहो ई आहे जेको कारी साहब पहिरियां कयो। ॿियो इहो आहे त जेका हींअर हमास वारी आहिनि, जेका जंग हाणे एंड ते पहुती आहे, मुआहिदो थियो आहे, इन में कारी साहब छा था सम्झनि त फ़लस्तीन खे इन जंग जो फ़ाइदो थियो या न? छाकाणि त जेकॾहिं असां इन खे थोरो प्रीवियस में ॾिसूं त सऊदी अरब, सूडान, यूएई इहे सभई हिनखे इसराइल खे मञण ताईं अची विया हुआ, ऐं यूएई त मञी चुको आहे। बाक़ी हिकिड़ो मामिलो ठहियो पे ग्रेटर इब्राहिम जेको अकार्ड हो उन ते ई विया पे। जॾहिं ही हमलो थियो आहे उन खां पोइ सभु कुझु रिवर्स थियो आहे, ऐं भले उन में उन्हनि जूं जानूं त वयूं आहिनि, पर हिकिड़ी फ़लस्तीनी रियासत क़ाइमु थी। उन खां पोइ मुल्क जेके इंटरनेशनल कंट्रीज़ आहिनि उन्हनि उन्हनि खे मञणु शुरू कयो आहे। त कारी साहब खां थोरो तबसरो वठंदुसि त इहो जेको उन्हनि जो फ़ैसिलो हो जंहिंमें उन्हनि वाकई नुक़सानु खाधो आहे वॾो, पर छा उन्हनि जी बका इन में हुई या ॿियो को कुझु हो जेको ही करे पिया सघिया? वॾी महिरबानी। कलवर साहब बशीर अहमद कलवर साहब। बशीर कलवर साहब बिल्कुलु ग़रीब माण्हू सां तमामु घणी वेदनूं आहिनि, आबादगार बि तव्हां ॿुधायो पिया, ऐं रेट नथा मिलनि, हीअ सभु शयूं थियनि थियूं। ज़री तबके सां साईं चवनि था बसि माना वॾो तव्हां अगरि हेठां अची ॾिसो त सभु परेशान आहिनि बेसिकली। जी हा, तमामु घणी कलवर साहब परेशानी आहे। उन में को तव्हां चओ त को मैकेनिज़म आहे, मैकेनिज़म नज़र त नथो अचे न साईं, जेको मार्केट खे रेगुलेट करे, को मुंहुं माड़ पे में शयुनि खे आहे, सॼी सोसाइटी खे रेगुलेट करे। हाणे साईं इतफ़ाक़ सां पन्नू आकिल आहे, पन्नू आकिल खां थोरो हू जेको पन्नू आकिल में ई शहर हू वीचारो जेको नौजवान मारे छॾियऊं, जी हा, पुलिस जेको ओपन हिकिड़ो फेक इनकाउंटर, उनजो छा थियो तव्हां ॾिसो? कुझु बि कोन थियो, उहो हिकिड़ी कख बि कुझु कोन बीहणो थियो। त इहो हिकिड़ी फ्रस्ट्रेशन क्रिएट थिए थी। घोटकी में हू नौजवाननि एहतिजाज कयो पे माड़ीपुर वारे हवाले सां। मूं चोथों पंजो ॾींहुं ॾिठो त माड़ीपुर वारनि ऐलान कयो त वधीक गैस जा ज़ख़ीरा निकिता आहिनि, वधीक हाणे माड़ीपुर शायदि प्रॉब्ली सभिनी खां वधीक गैस प्रोड्यूसिंग हू थी वेंदी। चलो सुठी ॻाल्हि, लेकिन पोइ अगरि हुते जे नौजवाननि खे सॼे मुल्क खे फ़ाइदो थिए, पर हुते जे लोकल नौजवाननि खे बि घोटकी जे खे फ़ाइदो थिए न, माथेलो जे, खोटकी जे, त इहे सभु शयूं माण्हुनि खे फ्रस्ट्रेट कनि थियूं। ऐं महांगाई एतिरी घणी आहे। हाणे पहिरीं हिकिड़े घर जा 2 माण्हू हूंदा हुआ, उहे पंहिंजी ज़मीन ते गुज़ारो करे वठंदा। हाणे 2 ॿारनि जी शादी थी वई आहे, हाणे उन 2 माण्हुनि जा 4-4 पुट आहिनि। त हाणे किथां थिए किसो? मथां वरी हीअ जेको सो कॉल्ड असां वटि हिकिड़ी बिरादरियुनि जा सिस्टम ठाहे छॾिया अथनि, हू हुनजो माण्हू मारे पियो, हुते अगवा पियो थिए, हुते पियो थिए। माण्हुनि खे फ्रस्ट्रेशन त मतिलबु तकलीफ़ त तमामु घणी आहे। इलाज शल को बीमार थी पए, पोइ बाबा तोबा आहे। प्राइवेट अस्पतालनि में बि ऐं सरकारी अस्पतालनि में, कोटनि में केरु न फासी पए। सो तमामु तकलीफ़दार सूरत हाल आहे। अस्करी साहिबु ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त बिल्कुलु जीअं तव्हां चयो त जेसिताईं न चाहींदो केरु तेसिताईं ही मामला छो बिगड़बा। ज़ाहिरी तरह को इख़्तिलाफ़ राय न आहे। त उही ॻाल्हि, पर तव्हांखे यादि हूंदो ख़ासि साहब, त हमेशह चवां थो त असांजी पावर गेम में अगरि तव्हां तारीख़ खणी ॾिसो, तारीख़ खणी ॾिसी वठो, त उन में मसइलो फ़र्दनि जो ज़ाती हुजे थो, धुरियुनि जा या तबक़नि जा मुफ़ादात टकराव में न ईंदा आहिनि, फ़र्दनि जा टकराव ईंदा आहिनि। पॉलिटिकल पार्टीज़ जॾहिं टकराव में ईंदा आहिनि मुफ़ादात, त हू डिफरेंटली ॾिसंदा आहिनि, पर जॾहिं इंडिविजुअल्स बि हुन में हूंदा आहिनि। गवर्नर जनरल ग़ुलाम मोहम्मद हो, अहिड़ो अपाज माण्हू हो, न पियो छॾे न कुर्सी। ही मुल्क जंहिंमें ईस्ट पाकिस्तान वेस्ट पाकिस्तान गॾु आहे, हेॾो सारो मुल्क जेको आहे हू ॻाल्हाए न सघंदो, पंहिंजी कुर्सी न पियो छॾे। पयूं खान अची डिकी कहाणी फ़र्दनि जा जेके, त फ़र्दनि में कहिड़ा इख़्तिलाफ़ थी पिया आहिनि, पसंदि नापसंदि छा आहे, उहो असां तव्हांखे सम्झणु ॾाढी ॾुखी आहे ईअं तज्ज़िये जी बुनियाद ते। हा, इंफॉर्मेशन हुजे त ॿी ॻाल्हि आहे। आउं यासिर सां कहिड़ी ॻाल्हि ते ख़फ़ो थी वियो आहियां, हाणे इहो तव्हांखे ख़ासि करे साहिबु कीअं ख़बर पवंदी?
असांजी गुफ़्तगू में हिकिड़ी नज़रियाती इख़्तिलाफ़ हूंदो उहो त तव्हां उनजो तजियो करे सघो था, पर अगरि मुंहिंजो इन यासर जेको ज़ाती इख़्तिलाफ़ आहे इहो कीअं तव्हांखे ख़बर पवंदी जेसि ताईं ॻाल्हि सफ़ा फाटी करे ॿाहिरि निकिरी अचे। ख़ान ऐं बाजवा में नज़रियाती इख़्तिलाफ़ हुआ जा। सो हाणे उन ॻाल्हियुनि खे पाण नथा पाण वटि पक सां आहे बि कोन त अगरि जेको कुझु बि हूंदो उहो पर्सनल हूंदो, इहो आउं सम्झी सघां थो। बाक़ी हुन ते अचूं था। गाज़ा वारे कॉलर वटि गुलाम मुस्तफ़ा मेमन शिकारपुर मां। जी मेमन साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। साईं कहिड़ा हाल आहिनि अली काज़ी साहब? ठीकु साईं। छा 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 ॻाल्हाइणो आहे साईं, छा सवाल करिणो आहे? अॼु भला टमाटनि खे एॾी बाहि छो लॻी वई आहे? ठीकु आहे साईं। साईं मां दुकान वारो आहियां, पाण साईं खे चवां था दुकान ते ई ख़रीद नथा करे सघूं। जी ऐं ठीकु आहे साईं। ॿियो बि कॉलर गुलाम अब्दुल गफूर काके पुटु नवाब शाह। जी काके पुटु साहब छा चवणु चाहींदा? साईं काज़ी साहब ऐं यासिर साहब तव्हांखे सलाम अर्ज़ु। साईं काज़ी साहब खां मां इहो सुवालु पुछंदुसि त जेको अफ़गानियुनि जे वापसी वारो जेको आहे सो आख़िरी प्लान थी, असां त मिलियन जो मीडिया में जेको आहे सो अंग ॿुधंदासीं ॿियनि सूबनि मां त पंजाब मां हिननि मां वाक़ई हिकिड़ो ॾिसण में पिया आयो त जथनि जा जथा वापसी जेको आहे सो हिते थी वई। हिते हिकिड़ी 2-2.5 हज़ारनि जी जेको आहे सो रहायशुनि जी कैंप पटी वई आहे। ॿियो त जेको आहे सो माज़ीअ में पीर मज़ार जे दौर में जेको आहे सो सिंधी लैंग्वेज टीचरनि जा बि अफ़गानी इंतिहाद ॾिना विया ऐं मीडिया ते जेको आहे सो आयो त हींअर लाड़काणे मेडिकल कॉलेज में बि त हीअ जेके वाना वज़ीरिस्तान ऐं ॿिया हिननि जे हिते जेके NIC जेके डॉक्यूमेंट्स तमामु सिंध में आहे त हीअ मिलियंस जो अंग जेको आहे सो छा सिंधी जी शहरियत पाकिस्तानी शहरियत हासिल करे। ठीकु आहे साईं। साईं जेको हमास वारी ॻाल्हि फ़लस्तीन वारी ॻाल्हि कई, ज़ाहिर आहे साईं नुक़सानु थियो, बेतहाशा इंसानी जान। ऐं नथो मञा 70,000 फ़लस्तीनी शहीद थिया आहिनि, गज़े आहिनि। ऐं सम्झा थो ही 1.5 लख 1.25 लख माण्हुनि शहीद थिया आहिनि। उहो हेठि मलबनि में लाश मिलंदा, जेको थींदो। हिननि 7 अक्टूबर जेको आहे उहो पाण हथु ठोकियो ठाहियो हो, जेको हमास खां हमिलो करायो वियो हो या न हो, उहा हिकिड़ी जुदा कहाणी। पर बहरहाल हिननि सम्झो त ही प्रिटेक्स्ट ठाहे, ही इज़राइल हिकिड़ो 9/11 पंहिंजे लाइ ठाहे करे ही सॼी पंहिंजो ग्रेटर इज़राइल जो जेको नेतन्याहू जो ख़्वाबु आहे उहो पूरो करे वठंदो। उन में ही ज़लीलो ख़्वार थिया सॼी दुनिया मां, जेको पब्लिक प्रेशर क्रिएट थियो। हिननि खे का शइ न रोके आहे। ही अञा 2 साल ईअं कोर्स कंदा रहंदा। अगरि ख़ुदि फर्स्ट वर्ल्ड कंट्रीज़ में जेके नॉन मुस्लिम कंट्रीज़ आहिनि उन में जेको राय अमा क्रिएट थियो, पब्लिक प्रेशर क्रिएट थियो, हुन मिलिट्री जेका माइट हुई, सग ताक़त अमेरिका ऐं इज़राइल जी, उनखे शिकस्त ॾिनी आहे। ही को न हमास न अलिफ न बे। लेकिन हाणे सिर्फ़ु दुआ इहा कयो त इहो जटादार थिए। इज़राइल वरी हुते माण्हू मारे पियो, वरी एकड़ ॿिए खे हमला करे थो। हाणे बहाना ॻोल्हीनि पिया त असांजा फलाणा लाश हुननि कोन ॾिना आहिनि। हू गज़ा में फ़लस्तीनियुनि खे हमास मारे पियो। पर तव्हांखे दर्द कॾहिं खां अची वियो आहे त अगरि हमास मारे बि पियो त। लेकिन हाणे बहाना ॻोल्हजनि पिया, हुननि जी एड रोकी पई वञे। माना अञा चाहिनि था त बुख में अञा फ़लस्तीनी ॿार मरनि गज़ा जा। पर आउं सम्झां थो त प्रेशर एतिरो ट्रिमेंडस आहे जो हाणे ओड़ी सूरत शायदि ई पैदा थी सघे। लेकिन ही देर सवेर आउं इहे सम्झां थो, ही मां को इहे पंहिंजी ख़्वाहिशनि ते ॿधल ॻाल्हि न पियो कयां। ऐं इहे ऑनेस्टली सम्झां थो त देर सवेर ही सॼो कोर्स करे इज़राइल हिकु फ़लस्तीन स्टेट जो बुनियादु रखी छॾियो आहे। UN क़बूले वरितो आहे, अमेरिका, इंग्लैंड, ऑस्ट्रेलिया। ही जेके ऐं ख़ुदि अमेरिका में जेतिरो एंटी ट्रम्प ही तव्हां ॾिठो न, टियों ॾींहुं जेको लखनि में माण्हू एंटी ट्रम्प मुज़ाहिरा कया आहिनि। इहो सही हुते ई अननोटिस न वेंदो आहे। ऐं टाइटल बो नो किंग्स, यानी असांखे बादशाहतूं न खपनि। त आउं सम्झां थो त हिननि खे पोइ हिते हटिणो पवंदो ऐं देर सवेर फ़लस्तीनी रियासत ठाहिणी पइजी वेंदी। पोइ हाणे जी छा शिकल सूरत हूंदी उहा हिकिड़ी बात जी डिस्कशन आहे। टमाटा साईं मेमण साहिबु छो महांगा थी विया? कुझु ॾींहं पहिरीं खंडु तमामु घणी महांगी थी वई, तव्हां न पुछियो। वरी अटो तमामु महांगो थी वियो, कॾहिं खीर महांगो थी वेंदो आहे। जॾहिं फ्री मार्केट आहे, जेको वणे ओचितो ओचितो भाण ऐं यूरिया छो थी महांगी थी वञे,
दवाऊं छो थियूं महांगियूं थी वञनि, दवाऊं शॉर्ट छो थियूं थी वञनि मार्केट मां। मर्ज़ी आहे, खुल सभिनी जो मर्ज़ी ते ई मुल्क हले थो, असांजी सोसाइटी। पोइ कंहिंजो काके पुट साहब चयो त अफ़गान वारा जेके हा साईं, असां वटि एतिरी तादाद, असीं बि नंढे हूंदे खां ॿुधंदा आया आहियूं 50 लख अॻवानी, 60 लख अॻवानी, कुझु त ख़ैर मरी विया हूंदा 40-45 सालनि में, कुझु हिते पैदा थिया हूंदा। लेकिन ओॾे वॾे अंग में सिंध मां त मूंखे निकाली नज़र नथी अचे, ऐं इतफ़ाक़ थो कयां त। सभु पंहिंजो ॿ ॻाल्हियूं, हिकिड़ो त पंहिंजो इहो जेकी ॻाल्हि हले पई जेको अफ़गानिस्तान जे हवाले सां असांजी जेका सूरत हाल हिकिड़ी क्रिएट थियल हुई, अफ़गानिस्तान हिकिड़े पासे त उहो सेटल थींदे नज़र अचे थो पियो, पर कल्ह हिकिड़ो नई बहस शुरू कई आहे, अल जज़ीरा शुरू करे ॾिनी आहे ऑटोमेटिकली। अल जज़ीरा इज़ क्लेमिंग या सपोर्टिंग उहो ड्यूरेंट लाइन खे हिकिड़ो तनाज़ो थो सम्झे रादर देन अ बॉर्डर। अल जज़ीरा जे सम्झण न सम्झण सां को फ़र्क़ु नथो पए, लेकिन मुख़्तसिर टाइम न आहे। आउं अञा बि इहो सम्झां थो त TTP न मुड़ंदी, TTP वरी को दहशतगर्दी कंदी, वरी कुझु कंदी, ऐं पाकिस्तान वटि वाट न हूंदी त वरी हुननि जे हाइडआउट्स में अफ़गानिस्तान में हिट करे। TTA जे वस में न आहे त TTP खे रोके सघे मुकमल तरह। TTP हिन ॻाल्हि इंडियन हुनखे फंडेड आहे, हू वरी कंदी, ऐं पाकिस्तान वटि ॿी का ऑप्शन न हूंदो त हुननि जे अंदरि हाइडआउट्स खे वरी हिट न करे। सो इहो हल्के पैमाने ते मूसीक़ी हलंदी रहंदी, इहो को अलाह करे ख़तमु थी वञे, पर मुकमल ख़तमु तकड़ में थींदे नज़र नथी अचे। ठीकु आहे, सभु महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु प्रोग्राम जो पूरो थियो, ईंदड़ प्रोग्राम में दुआ में